नौशर फ़िरोज़ मां अव्हांखे अपडेट कंदालू। रिपोर्ट करे आया रिज़वान अली जुमानी। मोरो शहर जे दर्स रोड एलिमेंट्री कॉलेज वटि बीहंदड़ बरसाती पाणी खे अॼु 2 ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन वक़्त ताईं बरसाती पाणी नेकाल न थी सघियो। करोड़े रुपयनि जी म्यूनिसिपल कमेटी मोरो खे बजट मिलण बावजूदि मोरो शहर खंडरात जो ॾेख ॾेई रहियो आहे। लखें रुपया सफ़ाई सुथराई जो ठेको मिलनि थो, पोइ बि शहर जी सफ़ाई सुथराई ज़ीरो आहे। को बि मोरो शहर में मर्द मुजाहिद जेको नैब ऐं FIA वारनि खे जाॻाए ऐं म्यूनिसिपल कमेटी मोरो में थींदड़ करप्शन कंदड़ मथां कानूनी कार्रवाई कराए। मोरो जे शहरनि हंगामी बुनियादनि ते म्यूनिसिपल कमेटी ऐं चेयरमैन ऐं संदसि खाटू अमले ते छापो हणाए ऐं कार्रवाई कराए त नौकरी खां वधीक नाजाइज़ गैर कानूनी असासा किथां गॾु कया अथनि। चेयरमैन मोरो नज़ीर मेमण म्यूनिसिपल कमेटी मोरो जो बादशाह बणियल, कुझु मोरो जा साफ़ी साणस अॻियां गेझू बणियल, लाॻापियल इदारा ख़ामोश तमाशाई बणियल। मोरो लावारिस शहरनि मां हिकु शहर बणिजी वियो।